दोस्तों जी ख़बर आहे त ज़मीन फिरी रही आहे ऐं इन में मौजूद सभु शयूं सां गॾु फिरी रहियूं आहिनि। दोस्तों छा थींदो अगरि ज़मीन फिरण बंदि करे त सभ खां पहिरियों त इहो थींदो जो असांजो वज़न वधी वेंदो। इहा ॻाल्हि एतिरी ज़रूरी न आहे पर ज़मीन जी गर्दिश असुल ज़रूरी आहे। असांखे उन जी इम्पोर्टेंस तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं बीहंदी। ज़मीन ते हयातीअ जो दारो मदार उन जे फिरण ते आहे। धरती ख़त इस्तवा वटि 465 मीटर फ़ी सेकंड जी रफ़्तार सां घुमी रही आहे। जीअं ई तव्हां उत्तर कुतुब या ॾखण कुतुब जी तरफ़ वधंदा आहियो त ईअं ई धरतीअ जो फिरण वारो स्टाइल बि घटिजी वेंदो आहे। सो दोस्तों ज़मीन जो फिरण अगरि बंदि थींदो त उहो ईअं आहे ॼणो का 100 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां वेंदड़ कार अचानक ब्रेक हणे। मतिलबु भयानक हादसो असांजी ज़िंदगी में कॾहिं न कॾहिं महसूसु करे चुका आहियूं। जीअं ई का हलंदड़ बस अचानक सां टाइट ब्रेक हणंदी आहे त असां सभु अॻिते जी तरफ़ धिकिजी वेंदा आहियूं। ज़मीन ते मौजूदु शयुनि सां बि ईअं ई थींदो पर जीअं असां सोचूं त थी सघे इन जा नतीजा अञा वधीक कंहिं क़दुरु भयानक हुजनि। दोस्तों जीअं ई ज़मीन पंहिंजी गर्दिश बंदि कंदी त उत्तर कुतुब ऐं ॾखण कुतुब खे छॾे करे पूरी धरतीअ ते मौजूदु हर शइ अॻिते जी तरफ़ उॾामण लॻंदी हज़ारे किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां। भले को इंसान हुजे जानवर हुजे ऐं स्पीड एतिरी घणी हूंदी जो असां इंसान उन वक़्तु 9.5 कैलिबर जी हिकु गोलीअ जेतिरी रफ़्तार पकिड़े वठंदासीं। मतिलबु पल भर में हर शइ ख़तमु थी वेंदी। जेके माण्हू उन वक़्तु जहाज़ में सफ़र करे रहिया हूंदा उन्हनि लाइ ज़िंदा रहण जा चांसिस इलाही वधीक थी वेंदा। पर उन खां बि वधीक महफ़ूज़ ख़ला में मौजूदु एस्ट्रोनॉट्स हूंदा जेके स्पेस स्टेशन में कमु करे रहिया हूंदा। पर धरतीअ ते मौजूदु इंसानियत कुझु ई सेकंडनि में ख़तमु थी वेंदी। जेकॾहिं का शइ बचंदी त उहो बिल्डिंगुनि जो मलबो। हाणे हिते ॿ सुवाल आहिनि। सभु कुझु छो वेंदो ॿिए तरफ़ में छो न? छो त आम तौर ते ज़मीन ओभर खां ओलह तरफ़ मूव कंदी आहे। मतिलबु ज़मीन ओभर तरफ़ घुमी रही आहे। मतिलबु जॾहिं हिन जो फिरण बंदि थी वेंदो त हिन ते मौजूदु हर शइ तरफ़ भॼणु शुरू कंदी। जेको न्यूटन जे फर्स्ट लॉ जो हिकिड़ो सुठो एग्ज़ाम्पल आहे। जेकॾहिं हर शइ एतिरी स्पीड पकिड़े रही आहे त छा इंसान ज़मीन जे मदार मां निकिरी ख़ला में हलियो वेंदो? जेकॾहिं कंहिं बि शइ खे ज़मीन जी कश शकल मां कढी करे ख़ला में मोकिलिणो आहे त उनजी घटि में घटि स्पीड 40,000 किलोमीटर फ़ी कलाक हुजणु खपे जंहिंखे एस्केप वेलोसिटी बि चइबो आहे। पर जेकॾहिं कंहिं बि शइ जी स्पीड इन खां घटि हुजे त उहा धरतीअ जे मदार मां न निकिरी सघंदी। जॾहिं हर शइ तरफ़ वञणु शुरू कंदी त समुंड जे पाणी ऐं वॾनि वॾनि समुंडनि में जे पाणी में पिणु इहो थींदो ऐं लहरूं एतिरियूं ऊचियूं हूंदियूं जंहिंजो असां सोचे बि नथा सघूं। ऐं इन ॻाल्हि जे करे इलाही मुल्क पाणीअ जे हेठां अची वेंदा। ज़मीन जो फिरण त बंदि थी वेंदो पर असांजे वायुमंडल में मौजूदु हवाऊं ज़मीन जे फिरण वारी रफ़्तार सां ई हलंदियूं रहंदियूं जंहिं करे ज़मीन ते हिकु वॾो तूफ़ान ईंदो जेका हर शइ तहस नहस करे छॾींदो। ज़मीन जी गर्दिश जे करे ख़त इस्तवा वारी जॻह ते ज़मीन जे ॿिन्ही पासनि ते इलाही पाणी जो मिक़दार हूंदो आहे। जेकॾहिं हुनजो फिरण बंदि थियो त इहो मौजूदु पाणी उत्तर ऐं ॾखण कुतुब जी तरफ़ वधणु शुरू कंदो ऐं इहे ॿई कुतुब पाणीअ में ॿुॾी वेंदा। मतिलबु का बि शइ इन शइ खां बची न सघंदी। इन तबाहीअ खां ज़मीन ते का बि इंसान मुश्किल बची सघंदो। ज़मीन जीअं ॿाहिरां सिज जे गर्दिश कंदी आहे ईअं ई ज़मीन जो अंदरियों तहो बि अंदरि गर्दिश कंदो आहे पर इलाही तेज़ रफ़्तार सां। ज़मीन अगरि गर्दिश करणु बंदि कंदी त हिन जो मतिलबु न आहे त हिन जो अंदरियों कोर बि गर्दिश करणु बंदि कंदो। इन सां ज़मीन जे ॿाहिरीं ऐं अंदरियनि तहनि में फिरण जो वॾो हिकिड़ो गैप ठही वेंदो जंहिंजो सिधो असरु ज़मीन अंदरि मौजूदु टेक्टोनिक प्लेट्स ते पवंदो। हर जॻह तां आतिशफ़िशां फाटल आहे। ज़मीन फिरंदी आहे तॾहिं त ॾींहुं ऐं राति थींदो आहे। उन वक़्तु ज़मीन जे हिकु हिसे ते 6 महीननि जो ॾींहुं हूंदो त ॿिए हिसे ते 6 महीननि जी राति। मतिलबु ज़मीन जे हिकु पासे हूंदी इलाही थधि ऐं ॿिए पासे ओतिरी गर्मी। सोचो अहिड़े ग्रह ते रहणु असां इंसाननि लाइ केॾो ॾुखियो थी पवंदो। पर इन्हनि ॿिन्ही जे विच ते जेका बाउंड्री लाइन आहे इते इंसान रही सघे थो। जेको पासो ज़मीन जो सिज जी तरफ़ हूंदो उन पासे घणी गर्मी हुजण जे करे उतां जा समुंड बाफ़ थी हवा में उॾंदा। ज़मीन ते इलाही ख़ुश्की थी वेंदी ऐं आहिस्ता आहिस्ता उनजी हालत बि वीनस ग्रह वांगुरु थी वेंदी। ऐं हुनजो ॿियो तरफ़ सिज खां पासीरो हुजण जे करे इलाही थधो थी वेंदो। उन जे माहौल में मौजूदु हवा पहिरें खां वधीक घाटी थी वेंदी जेको वक़्त सां गॾु पोइ पाणीअ में कन्वर्ट थी वेंदी ऐं आख़िर में इहा पाणियाठ सख़्तु थी वेंदी। पर ज़मीन जो ठोस शक्ल में कन्वर्ट थियणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे
छो त जॾहिं उहो सॉलिड में कन्वर्ट थींदो तॾहिं ज़मीन ते खला जो हिकिड़ो वैक्यूम थी वेंदो ऐं ज़मीन जे ॿिए तरफ़ वारियूं गरम हवाऊं तेज़ीअ सां हिन इलाइक़े में दाख़िल थींदियूं। घणी थधी ऐं घणी गरम ज़मीन इंसान जे रहण खां बिल्कुलु परे थी वेंदी ऐं अहिड़ी सूरत हाल में वॾा वॾा तूफ़ान पिणु ज़मीन ते ईंदा थधे ऐं गरम हवा जे मिलण जे करे। सिज जे ख़तरनाक अल्ट्रावायलेट शॉअनि खां असांखे ज़मीन जो चकमकी मैदान बचाईंदो आहे जेको हुनजे फिरण सां पैदा थींदो आहे, जंहिंखे डायनामो इफेक्ट चयो वेंदो आहे। पर हिन जे फिरण जे ख़तमु थियण सां इहो पिणु ख़तमु थी वेंदो। अहिड़ी सूरत हाल में सिज खां ईंदड़ ख़तरनाक कॉस्मिक रेडिएशन ज़मीन मौजूदु हर जानदार खे तबाह करे छॾींदी। थी सघे तव्हां ॼाणे हैरत में अचो पर अॼु खां लख करोड़ साल बाद ईअं ज़रूरु थियणो आहे, छो त नासा जी कैलकुलेशन मुताबिक़ हर 100 साल में हिकु ॾींहं में 2.3 मिली सेकंड हेठि थी रहियो आहे, जंहिंजो मतिलबु आहे त अॼु खां लख करोड़ साल बाद ज़मीन जो फिरणु बंदि थी वेंदो। जेकॾहिं तव्हांखे ख़बर पए त सुभाणे ज़मीन फिरणु बंदि कंदी त तव्हां ज़िंदा रहण लाइ सभ खां पहिरीं कोशिशि कहिड़ी कंदव? कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। ऐं जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त प्लीज़ हिनखे लाइक ऐं वधि खां वधि शेयर कंदा। दोस्तों, अगर तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ फेसबुक ते लाइक ज़रूरु कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में। वॾी महिरबानी।